अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़। दोस्तों जो कि इन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं अज़ीज़ कमरानी जी कहाणी। हू किथां जो आहे ऐं हुन पंहिंजे फ़न जी शुरूआत किथां ऐं कीअं कई हुई, इहो अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी शोबिज़ ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ खे सब्सक्राइब करणु विसारींदा। सब्सक्राइब करे गॾो बेल आइकन ते लाज़मी प्रेस कंदा त जीअं ईंदड़ वीडियो ई तव्हांखे नोटिफिकेशन मिली सघे। त दोस्तों वीडियो खे शुरू था कयूं। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अज़ीज़ कमरानी दादू शहर सां तालुक़ु रखे थो ऐं हिन पंहिंजे फ़न जी शुरूआति 2002 में कई। अज़ीज़ कमरानी पंहिंजे फ़न जी शुरूआति में जेका पहिरीं फ़िल्म कई हुई जंहिंजो नालो हुयो हुब्दार अली, उहा फ़िल्म हुई असद कुरैशी जी, जंहिंमें असद कुरैशी हीरे जो किरदारु निभायो हुयो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उहा फ़िल्म हुब्दार अली अज़ीज़ कमरानी ऐं असद कुरैशी जी सुपर हिट वई हुई। ऐं उन खां बाद तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अज़ीज़ कमरानी खे नालो ॾियण वारो ड्रामो जेको हुयो उहो हुयो पत्थर जा माण्हू, जंहिंजो डायरेक्टर हुयो सैयद मुनवर शाह, जेको KTN ते हलियो हुयो। उन ई ड्रामे में अज़ीज़ कमरानी जो नालो हुयो रहमान जे नाले सां अज़ीज़ कमरानी पंहिंजो भरपूर किरदारु निभायो हुयो, जंहिंमें हिन जो हीरे जो किरदारु हुयो। ऐं उन खां पोइ अज़ीज़ कमरानी जी उन ई ड्रामे पत्थर जा माण्हू में तमामु वॾी हिकु लव स्टोरी हुई ऐं तमामु वॾो हिकु ड्रामो हुयो। ऐं उन खां पोइ अज़ीज़ कमरानी हिकु तमामु वॾो एक्टर थी वियो। अज़ीज़ कमरानी जूं काफ़ी टेली फिल्मूं ऐं ड्रामा सोप सीरियल पिणु कयल आहिनि। हिन वक़्तु अज़ीज़ कमरानी तमामु सुठो ऐं बहितरीनु हिकिड़ो डायरेक्टर आहे, जेको पंहिंजी कलम सां फिल्मूं तयारु करे पियो। हिन पंहिंजी डायरेक्शन में जेको मेहरान TV खे ड्रामा सोप सीरियल ॾिनो हुयो जंहिंजो नालो हुयो मुक़द्दर, तमामु वॾो सोप सीरियल हुयो। उन ई ड्रामे ते अज़ीज़ कमरानी जी तमामु सुठी हिकु महिनत हुई ऐं जीअं त ॿियूं काफ़ी टेली फिल्मूं अज़ीज़ कमरानी पिणु ठाहींदो आहे। ऐं हिन वक़्तु सिंधु TV ते अज़ीज़ कमरानी जो ड्रामो हली रहियो आहे जंहिंजो नालो आहे ज़हर ज़िंदगी। आज़म मेंगल सां हिन जो तमामु सुठो करेक्टर आहे। रब्बन आज़म मेंगल जो नालो आहे ऐं राणो अज़ीज़ कमरानी जो नालो आहे। दोस्तों हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी मां बि अज़ीज़ कमरानी खे तमामु सुठी हिकिड़ी मोट पिणु मिले पई। दोस्तों ही हुई अॼु जी वीडियो। जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी।